इसराइल जा दियो ता तारीख कौन पढ़िया 1000 साल का पोइ बि इसराइली अची क्लेम था कनि त ही असांजा यरूशलेम असांजो आहे इसराइल असांजो आहे असीं जहिड़ा जागदा वेठा आहियूं 2 करोड़ 4 करोड़ सिंधी हिते वेठा आहियूं ज़िंदा आहियूं 4 पीपल्स पार्टी जा गद्दार बनेरा था साण करे बलोचिस्तान खे त रत सां विंगारे छॾियो आहे केपीके में त क़त्ल पिया कयो सिंधी माण्हू वाहिद आहे जेको पुरअमन जमहूरी जदोजहद करे थो ऐं पाकिस्तान जे वफ़ाक़ खे मञे थो हुन सां गॾु आहे ऐं वफ़ाक़ जा वारिसो अभी इहा साज़िश जेकॾहिं कयो ऐं जेकॾहिं कराची खे धार करण जी ॻाल्हि कयो था ऐं पूरियूं कमेटियूं ठाहियूं ऐं को बि फ़ैसिलो कयो उनजो नतीजो तारीख़ अवां ज़िम्मेवार कंदी जीअं बंगाल सां तव्हां कयो नतीजे में ज़िम्मेवार हणी आयो हुमूद रहमान कमीशन उहा रिकॉर्ड ते पई आहे उहा ज़ाहिर करे थी इहा साज़िश अवां जी ऐं अॼु बि उहा साज़िश कई थी वञे जेका बंगाल सां थी कराची असांजी आहे कराची जे लाइ असीं मरण मारण लाइ तयारु आहियूं हीअ सिंध असांजी आहे सिंध जो इंच सिंधी माण्हुनि जो आहे को बि धारियो भली 47 खां वठी हींअर ताईं जेको बि आयो उहो धारियो आहे धारियो रहंदो धरती धड़ी सिंधी आहे सिंधियुनि जी आहे नारे सिंध सिंध कहजी कराची कहजी कराची कमेटी कराची कमेटी माया मोहम्मद इकबाल शेख मुझे सिंध कराची कमेटी सिंध कराची कमेटी ना मंजूर कराची कमेटी ना मंजूर कराची कमेटी ना मंजूर कराची कमेटी ना मंजूर कराची कंजी सिंधी